अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो चङा भला तकड़ा फिट फाट हूंदो पंहिंजे प्यारनि सां गॾु हूंदो। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट मुख़्तलिफ़ अपडेट आहे। अॼु जी अपडेट बहितरीन अपडेट आहे। अॼु जी अपडेट में दोस्तो नज़रसानी कंदासीं दुलाम ड्रामे जी अचण वारा एपिसोडनि जे बारे में ऐं इन्हनि जो रिव्यू कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसविला खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों अचण वारे एपिसोड में हाणे शाहनवाज़ खान मीटिंग ठाहे हितां निकिरण जी कोशिशि कंदो त मां जीअं मंसूर खान खे कोर्ट मां मतिलबु उन खे आज़ादु न थियणु ॾियां, का गेम खेॾियां। इस एच खे घुराए उन खे चवंदो मूंखे हितां प्रोटोकॉल ॾे त मां निकिरां, मुराद मुंहिंजे लाइ कड़ो की फसायूं वेठो आहे ऐं मूंखे हितां निकिरणु न ॾींदो। ऐं एस एच ओ चवंदो तूं ग़लति करीं थो, जे असां तोखे न बचाए सघियासीं, नाकाम थियासीं त मुराद तोखे पूरो करे छॾींदो। शाहनवाज़ खान चवंदो मुंहिंजा माण्हू बि हूंदा, तव्हां बि हूंदो, मां हितां पूरे बंदोबस्त सां निकिरंदुसि, मुराद जो बंदोबस्तु करे पोइ निकिरंदुसि। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे हू चवंदो ठीकु आहे तुंहिंजो साथ ॾियूं था। हिते मुराद खे मौक़ो मिलंदो, शाहनवाज़ खान वेंदो त पोयों हू पंहिंजे भाउ खे छॾाइण जी पूरी कोशिशि कंदो मुराद। ऐं हू राजन वारनि जे लाइ खॾु खोटणु पियो वञे, शाहनवाज़ खान मंसूर खान जे लाइ खॾु खोटणु पियो वञे। हैदर जीअं ई वेंदो राजन खे खणण जे लाइ ऐं पुलिस जो छापो बि हणाए सघे थो, जेको शाहनवाज़ खान ते राजन वारा पाणी खमिजी वञनि त हाज़िरी कानो पेशी कानो ॾींदा, कानो बयानु मटंदा। अहिड़े क़िस्म जी गेम खेॾंदो शाहनवाज़ खान। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे, ऐं बेल आइकन खे आल ते कंदा, सुठा कमेंट कंदा।